बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी सिंध वारनि खे, सुहिणनि प्यारनि सिंधियड़नि खे, मारवड़नि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थो त सभु ठीकु ठाक हूंदा पंहिंजे वतननि ते। ऐं अॼु हिकु मौज़ू ते तव्हां सां मुखातिबु आहियां, तो सिंधियुनि सुहिणनि प्यारनि माण्हुनि सां। सभ खां पहिरियां हिकिड़ो नंढो अर्ज़ु असांजो, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं असां पंहिंजे चैनल में मालूमाती ॼाण, जनरल नॉलेज ऐं तारीख़ जा दास्तान बयानु कंदा आहियूं। ऐं टेक्नोलॉजी जे हवाले सां बि असां कुझु वीडियो अपलोड कंदा रहंदा आहियूं, जंहिंजे सां तव्हांजे इल्म में बि इज़ाफ़ो थी सघे थो। त प्यारा नाज़रीन, सिंध जा सुहिणा सभा जहिड़ा सिंधी, तोखे सलाम हुजे जो सुहिणी धरतीअ ते, सोन जहिड़ी धरतीअ ते रहीं थो। त सभ खां पहिरियां मां तव्हांखे हिकु अर्ज़ु कंदुसि त जेके बि असांजा नौजवान आहिनि, तन खे हिकु मुंहिंजो पैगाम आहे, जेकॾहिं उहे सम्झी सघनि त। सिर्फ़ु नंढिड़ो पैगाम आहे, वधीक तव्हांखे कुझु नथो चई सघां। सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां सम्झो त तव्हां हिकु लिखियलु पढ़ियलु सिंधी आहियो त तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु पैगाम आहे। त प्यारा सुहिणा दोस्त, मुंहिंजा भाउ अज़ीज़, पैगाम इहो आहे त दुनिया तमामु घणी तेज़ी सां तरक़ी करे रही आहे, त पंहिंजी सिंध ॾींहों ॾींहों पोइते वेंदी पई वञे। हिकु किरोना बीमारी बि पाकिस्तान में, पंहिंजे सिंध में बि अची चुकी आहे। त सुहिणा सिंधी, तव्हांखे अर्ज़ु आहे हिकिड़ो, जेकॾहिं अर्ज़ु तोखे क़बूलु हुजे त क़बूलु कजांइ, जेकॾहिं न हुजे त पोइ उनखे तूं भले इग्नोर करे सघींदो। तव्हांखे अर्ज़ु इहो आहे त मूं यूट्यूब जी दुनिया में काफ़ी सिंधी ॾिठा आहिनि जेके मशहूरु थी विया आहिनि पंहिंजे फ़न सां, पंहिंजे इल्म सां। सो सुहिणा साईं, तव्हांखे बि अर्ज़ु आहे नंढिड़ो, तव्हांजे फ़ाइदे लाइ मां हिकु तव्हां सां ॻाल्हि कंदुसि, तव्हां सां शेयर कंदुसि, जेकॾहिं तव्हां हुनखे सम्झो था त। साईं, मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां हिकु कामयाबु सिंधी बणिजणु चाहियो था त सभ खां पहिरियां जेको पाण ते फ़र्ज़ु आहे उहो आहे तालीम। तालीम हासिलु कयो, अॻिते वधो, जेतिरो थी सघे इल्मु हासिलु कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त क़यामत जे ॾींहुं उनखे हसरत थींदी जंहिं दुनिया में इल्मु हासिलु करण जो मौक़ो मिलियो पर उन हासिलु न कयो। ऐं उन माण्हू खे बि दुनिया में क़यामत जे ॾींहुं हसरत थींदी जंहिं दुनिया में इल्मु त हासिलु कयो पर उनखे ॿियनि खे उनजो फ़ाइदो न ॾिनई। त प्यारा मुंहिंजा सुहिणा भाउ अज़ीज़, तुंहिंजे लाइ हीउ पैगाम तमामु बहितरीनु आहे। त कम जी ॻाल्हि कंदासीं। त कम जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे मां यूट्यूब जी दुनिया में अचण जी इल्तिजा कयां थो त यूट्यूब जी दुनिया में अचो, पंहिंजा ख़्यालात माण्हुनि सां शेयर कयो। अॼुकल्ह यूट्यूब सोशल मीडिया जो दौरु आहे। जेका बि कंहिं मुल्क में का बि ॻाल्हि थिए थी त पाण टेलीविज़न स्क्रीन ते ॾिसी सघूं था। ऐं मूंखे पूरी पक आहे त तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे तालुकनि में, तव्हांजा जेके बि इलाइक़ा आहिनि तंहिंमें खोड़ सारा मसइला हूंदा जेके दुनिया जे माण्हुनि खां बिल्कुलु अणढकियल हूंदा। त तव्हां उन मसइलनि ते ॻाल्हायो। काफ़ी सिंधी आहिनि जेके सुवाल कंदा रहंदा आहिनि त यार असां यूट्यूब चैनल त ठाहियूं पर असां ॻाल्हायूं छा ते, असांखे एतिरो इल्मु कोन्हे, असां ॻाल्हाइणु अचे कोन थो यूट्यूब ते, त ॻाल्हायूं छा ते। त मुंहिंजा सुहिणा भाउ जेके बि सिंध जा ॻोठ आहिनि उहे तमामु ख़ूबसूरत हूंदा आहिनि, तमामु बहितरीनु हूंदा आहिनि। तव्हां उन्हनि ते तव्हां जेके वीडियो भरियो ऐं यूट्यूब ते अपलोड कयो ऐं हिकु सुठो चैनल ठाहियो। ऐं अॼु तव्हांजा जेकॾहिं सब्सक्राइबर 5 हूंदा, सुभाणे 20 हूंदा, सुभाणे 20 हूंदा, सुभाणे 30 हूंदा। आहिस्ते आहिस्ते दिन ब दिन तव्हांजा सब्सक्राइबर वधंदा वेंदा ऐं तव्हां हिकु सुठा कामयाबु यूट्यूबर बणिजी सघो था। त पंहिंजे मुल्क में, पंहिंजे सिंध में नौकरियुनि जो चांस तमामु घटि आहे। त तव्हांखे मां हिकु इल्तिजा कंदुसि त तव्हां यूट्यूब जे प्लेटफार्म ते अचो। ऐं हिकु यूट्यूब दुनिया जो अहिड़ो प्लेटफार्म आहे जेको तव्हांखे कॾहिं बि इग्नोर न कंदो। कॉपीराइट खां बचो, पंहिंजी क्रिएशन कयो। सभ खां पहिरियों मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त यूट्यूब जी दुनिया में अचो ऐं पंहिंजी क्रिएशन कयो। पंहिंजी क्रिएशन कीअं थींदी आहे? पंहिंजी क्रिएशन ईअं थींदी आहे त जेकॾहिं तव्हां को हुनुरु ॼाणो था त उहो हुनुरु तव्हां जेको तव्हांखे कमु अचे थो उनजो तव्हां वीडियो शूट कयो। जीअं हाणे मां शूट कयां थो पियो, अहिड़े तरीक़े सां तव्हां हिकिड़ो वीडियो शूट कयो जेको तव्हां अपलोड कयो यूट्यूब ते। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते वीडियो अपलोड कंदव त तव्हांजो जेको कमु अचे थो तव्हांजो को ॿियो ॾिसंदो, उनखे वणी वेंदो ऐं उहो बार बार ॾिसंदो, उनखे कमु वणी वेंदो ऐं तव्हांजो चैनल सब्सक्राइब करे छॾंदो
ऐं जेके तव्हांजा वीडियो अपलोड थींदा ॾींहं में ॿ दफ़ा थियनि, हिकु दफ़ो थिए, जेके बि थियनि उहो तव्हांजो वीडियो शौक़ सां ॾिसंदो त यार हीउ हिकु हुनर वारो माण्हू आहे, मथां थी सघे हिन खां कुझु सिखी पवां। त सभ खां पहिरियां मां तव्हांखे इहा इल्तिजा कंदुसि, इहो मशवरो ॾींदुसि त जे यूट्यूब जी दुनिया में अचणु चाहियो था, जेकॾहिं तव्हांखे अनपढ़ियल आहियो, बिल्कुलु बि अनपढ़ियल आहियो, तव्हांखे कुझु बि नथो अचे, तव्हांजी का डिग्री वॾी कान्हे थियल, तव्हां सिर्फ़ु मैट्रिक पास हो, मैट्रिक पास बि न हुयो, तव्हां वधीक में वधीक अनपढ़ियल हो, तव्हां ॾाहा हो, तव्हांखे को बि इल्मु आहे, तव्हांखे वधि खां वधि जेको बि हुनुरु आहे तव्हां यूट्यूब ते शेयर कयो माण्हुनि सां, दुनिया जे माण्हुनि सां शेयर कयो। त जेकॾहिं तव्हांजो को अंग्रेज़ बि उहो तव्हांजो हुनुरु ॾिसंदो, तव्हांजे वीडियो खे बि उहो बि लाइक करे सघे थो, तव्हांखे उहो बि सब्सक्राइब करे सघे थो, छो जो तव्हां वटि हुनुरु आहे ऐं तव्हांखे उहो कमु अचे थो, ऐं उहो मथां थी सघे तव्हांजो उहो कमु ॾिसी करे तव्हांजो चैनल सब्सक्राइब करे ऐं तव्हांजा वीडियो ॾिसे। त चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां यूट्यूब जी दुनिया में अचो, भले तव्हांखे कुझु बि अचे न अचे, पर यूट्यूब जी दुनिया में अचो। जेकॾहिं तव्हां वधि में वधि को हुनुरु ॼाणो था, को दर्ज़ी आहे, को कारपेंटर आहे, साईं को हारी जे पोख जे बारे में वधीक हिनखे मालूमात आहे, काफ़ी अहिड़ा सिंध में यार सिंध जेका पंहिंजी आहे या हर शइ सां मालामाल आहे। तव्हां वधीक यूट्यूब जी दुनिया में अचो, यूट्यूब जी दुनिया में क़दम रखो ऐं पंहिंजा ख़्यालात हिन माण्हुनि सां शेयर कयो। तव्हांजे लाइ इहो तमामु बहितरीनु मौक़ो आहे। ऐं जेके बि मुंहिंजा सुहिणा सिंधी जेके प्यारा मारवाड़ा थर में रहनि था, उन्हनि लाइ पैगाम आहे त जेका थर जी ज़मीन हूंदी आहे यार तमामु घणी ख़ूबसूरत हूंदी आहे, सरसब्ज़ हूंदी आहे। जॾहिं उते मींहं वसंदा आहिनि त उहे जेके थर जी ज़मीन पवंदी आहे त उहा हुबिकजी पवंदी आहे ऐं सावाण थी वेंदी आहे। त उन्हनि लाइ तमामु घणो सुठो मैसेज आहे त उहे पंहिंजी जेके धरती आहे, सोन जहिड़ी धरती जंहिंमें ख़ुशबू ईंदी आहे, यारी पारी ख़ुशबू ईंदी आहे, वणंदड़ ख़ुशबू ईंदी आहे, उन जा वीडिया कढी जेके बि उन जा लोक गीत आहिनि उहे कढी तव्हां अपलोड कयो फेसबुक ते। ऐं तव्हांखे इहा गारंटी ॾियां थो, तव्हां सिर्फ़ु वीडियो अपलोड कयो, तव्हां ॿियो कुझु बि न कयो, पर पंहिंजी क्रिएशन कयो, तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थी वेंदो, बिल्कुलु मोनेटाइज़ थी वेंदो, हिन में को मसइलो कोन्हे को, बिल्कुलु मोनेटाइज़ थी वेंदो। जेकॾहिं तव्हां वधि खां वधि को हुनुरु अचे थो त उनखे तव्हां घणो घणो फोकस कयो। छाजे करे त दुनिया में जेको अॼु जंहिंजी डिमांड आहे उहा हुनुर जी डिमांड आहे। मिसाल हाणे ॿोली ॻाल्हाईंदो पोइ सिंधी तव्हां सां, ठीकु आहे, हाणे को अंग्रेज़ ॾिसंदो उनखे त पंहिंजी सिंधी ॿोली कान ईंदी, या को फिलिपाइन ॾिसंदो उनखे त पंहिंजी सिंधी ॿोली कान ईंदी, को चीनी ॾिसंदो उनखे पंहिंजी सिंधी ॿोली कान ईंदी, पर उनखे उहो सम्झ में ईंदो जेको पाण कमु कंदासीं। छा हुनखे सम्झ में ईंदो? जेको पाण कमु कंदासीं सिर्फ़ु उनखे उहो सम्झ में ईंदो, बाक़ी पंहिंजी ॿोली हुनखे सम्झ में कान ईंदी। पंहिंजो तरीक़ो ॾिसी, पंहिंजे हथनि जी चुरपुर ॾिसी करे उहो सम्झी वेंदो त यार उहो अॻिलो बंदो छा थो पियो करे, ठीकु आहे। तव्हांजे वीडियो खे उहो चाह सां ॾिसंदो ऐं तव्हांजो चैनल बि सब्सक्राइब करे छॾंदो। ईअं तव्हांजा सब्सक्राइब वधंदा रहंदा, तव्हांजो चैनल बि मोनेटाइज़ थी वेंदो ऐं तव्हांजे जेका अकाउंट में पई ईंदी आहे मंथली जी पघार हूंदी आहे, नौकिरी हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां तव्हांजी पघार पई ईंदी हर अकाउंट में, हर महीने तव्हां पिया खणिजो। सभिनी खे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां गुरबत खे दूरि कयो सिंध मां, बसि ॿियो कुझु बि न कयो, तव्हां गुरबत खे दूरि कयो, अॻिते वधो, सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं कुझु थी ॾेखारियो। जेके पंहिंजे सिंध में मसइला आहिनि उन्हनि खे फोकस कयो। ऐं तव्हां ॾिठा हूंदा जेके टीवी एक्टर आहिनि अॼु पाण जे KTN न्यूज़ जा जेके बि टीवी एक्टर आहिनि, कॉमेडियन, उनखे पंहिंजा चैनल आहिनि। तव्हां जेके बि ॾिसो जेके आलम आहिनि पंहिंजे पाकिस्तान जा, उन्हनि खे बि पंहिंजा चैनल आहिनि। छो आहिनि? पंहिंजी क्रिएशन न कनि। इहो बि हिकिड़ो धंधो आहे, हिकिड़ी रोज़ी हिकिड़ी क़िस्म जी रोज़ी आहे, तव्हां रोज़ी करे सघो था यार, ठीकु आहे न। जेके बि मुफ़्ती आहिनि, आलिम आहिनि, उहे पंहिंजी तकरीर कनि था, उहे पंहिंजो वीडियो शूट करे यूट्यूब ते अपलोड था कनि ऐं हर महीने पघार था वठा खणनि। जेकॾहिं हिन कॉमेंट आहिनि त असगर खोसो ॾिसो छा हो पहिरों हाणे किथे पहुतल आहे। इहो छा आहे, हिनखे पंहिंजी क्रिएशन आहे, हिनखे पंहिंजो हुनुरु आहे, ॾाहो आहे, हिनखे फ़न आहे न हिकिड़ी क़िस्म जो। कहिड़ो बि तव्हांजो जेको बि अॼुकल्ह KTN मूं ॾिठो आहे यूट्यूब सॼो मूं सर्च कयो आहे, सॼो मूं यूट्यूब सर्च करे चुको आहियां त कहिड़ो ॿाड़ो सिंध जो पंहिंजो ॾाहो न आहे जेको सिंधियुनि खे चए त यार सोशल मीडिया ते अचो, सोशल मीडिया ते अचो, सोशल मीडिया ॾांहुं तव्हां बि यूट्यूब ठाहियो ऐं गुरबत सिंध मां गुरबत खे खटायो। अहिड़ो को बि सिंध जो पंहिंजो यूट्यूबर न आहे जेको तव्हांखे इहो अर्ज़ु करे, पर मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां यूट्यूब ते अचो यार, यूट्यूब ते अचो, बसि ॿियो कुझु बि न कयो, यूट्यूब ते अचो, पंहिंजा मसइला शेयर कयो, माण्हुनि सां शेयर कयो, एवाननि ताईं मां पंहिंजा मसइला पहुचायो त यार असांजे ॻोठ में अहिड़ा मसइला आहिनि, असांखे रोड कोन्हे को, असांखे फलाणी शइ कान्हे का, अहिड़े तरीक़े सां तव्हां मसइला पंहिंजा पाण हल करे सघो था। बाक़ी चुप करे वेठा हूंदो ॻोठनि में, बसि MN का शइ असांखे का शइ कान ॾिनी, फलाणो चेयरमैन असांखे का शइ कान ॾिनी, हीअं न कई हीअं न कई, जेकॾहिं तव्हां पाण चुप करे वेहंदो त कुझु कोन्ह थींदो। पंहिंजो आवाज़ु पाण उथारियो, ठीकु आहे न साईं। पंहिंजो आवाज़ु जेसि ताईं पाण न उथारींदो, पंहिंजा यूट्यूब सोशल मीडिया ते ध्यान में न ईंदो त तव्हां साॻा उते वेठा हूंदो, दुनिया अलाए किथे वञी पहुचंदी। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे इहो आहे त मुंहिंजा प्यारा भाउ सिंधी सभा जहिड़ा त यूट्यूब जी दुनिया में अचो।
ऐं जेके बि अॼु यूट्यूबर आहिनि, जेको असगर खुसो थी वियो, साईं अली गुलमला थी वियो, साईं चवां हिन ते नथो कयां पर अर्ज़ु थो कयां, कंहिं बि तव्हांखे यूट्यूबर सिंध जे यूट्यूबर जेको सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो आहे, उहे कंहिं बि तव्हांखे रिक्वेस्ट न कयो हूंदो, अर्ज़ु न कयो हूंदो त यार तव्हां अचो यूट्यूब जी दुनिया में अचो। पर हिकु वाहिद माण्हू उहो आहे जेको मूं यूट्यूबर ते ॾिठो आहे, यूट्यूब ते अॾु उतरादी नाले सां जेको लाड़काणे में रहंदो आहे, उहो तव्हांखे चए थो त तव्हां यूट्यूब ते अचो। सिर्फ़ु उन तव्हांखे हिकु अर्ज़ु कयो आहे, उहो मूं ॾिठो आहे। बाक़ी ॿियो अहिड़ो को बि सिंध जो अहिड़ो न आहे को इहो यूट्यूबर जंहिं तव्हांखे अर्ज़ु कयो वञे त यार यूट्यूब जी दुनिया में अचो। यार यूट्यूब में फ़ाइदो आहे, माण्हू फ़ाइदो था वठनि। ऐं मां हिकु लाहौर जो स्टूडेंट आहियां, मां लाहौर में पढ़ंदो आहियां ऐं मूंखे सॼी ख़बर आहे त पंजाब में जेके बि शागिर्द आहिनि केतिरो यूट्यूब इस्तेमालु कंदा, ऐं पंहिंजा जेके चैनल आहिनि सिंध जा जेके यूट्यूब इस्तेमालु कंदा आहिनि, यूट्यूबर आहिनि, उहे तव्हां आङुरियुनि ते ॻणे सघो था। बाक़ी जेके पंजाब में ॾिसंदव, ख़ैबर पख्तूनख्वा ॾिसंदव, उहे तव्हांखे हज़ारनि तइदाद में यूट्यूब चैनल मिलंदा। पर पंहिंजे सिंध में जेके सॼा वॾा वॾा सिंधी जेके हूंदा चैनल, उहे 2, 3, 4, 5 हूंदा जेके पंहिंजे आङुरियुनि ते ॻणे सघो था। बाक़ी जेको इहो टूटू फोटो चैनल हूंदो कंहिंखे हूंदो ई कोन को, जे हूंदा त उन में कलाम हूंदा, धूड़ शायूं हूंदियूं, उन जो फ़ाइदो कुझु कोन्हे को। यार पंहिंजो हुनुर जेको तव्हां वटि आहे उहो माण्हुनि सां शेयर कयो। जेकॾहिं तव्हां कॉमेडियन आहियो त उहो कॉमेडी बि शेयर कयो। यार पंहिंजे सिंध में एतिरो फ़न जो कमाल ऐं फ़न आहे नी, जेतिरो दुनिया जे कहिड़े बि कोने में कोन्हे को, जेतिरो पंहिंजे सिंध में हर शइ सां मालामाल आहे। फ़न सां, ॾाह सां, जेकॾहिं ॾाह तव्हांखे मिलंदा त पंहिंजे सिंध धरतीअ ते मिलंदा। अहिड़ा कई सूरमा पैदा थिया आहिनि, पंहिंजी धरतीअ ते पैदा थिया आहिनि। यार तव्हां अॻिते निकिरो, अॻिते कुझु वधो, दुनिया खे ॾिसो, पंहिंजी क्रिएशन कयो। जेको तव्हांखे हुनुरु अचे थो तव्हां उहो हुनजो वीडियो ठाहे पंहिंजे यूट्यूब ते अपलोड करे छॾियो, बसि। ॿियो तव्हां कुझु न आहे करिणो। पोइ तव्हां टैग्स लॻायो न लॻायो, सिर्फ़ु तव्हां चैनल क्रिएट करे छॾियो, बसि। तव्हांजे पाणे पिया व्यू ईंदा, तव्हांजे पाणे पियो चैनल वॉच टाइम वधंदो, तव्हांजे जॾहिं वक़्तु ईंदो हो तव्हांजो ईमेल ईंदो, बसि तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। जीअं तव्हांजो अकाउंट ठाहिणो पवंदो, बसि तव्हां बैंक जो अकाउंट ठाहे उन में महीने पघार खणिजो, बसि। इहो ई कमु करिणो आहे, ॿियो त कमु कोन्हे करिणो। बसि वीडियो अपलोड कयो, तव्हां सुकून वेठा वञो। ॿियो तव्हां असांजो वञी कमु कयो, जेको तव्हांजो कमुकारु हुजे। पर जेको कमु, यार मूं यूट्यूब पंजाब जा अहिड़ा पंजाबी ॾिठा आहिनि जेके यूट्यूब जे जेको पाणी वारो हूंदा आहिनि नी, पाणीअ वारो, उहो उनजो बि यूट्यूब जो वीडियो कढी, बसि असां पाणी वारो था वयूं पिया, असांजो इहो यूट्यूब ते अपलोड करे ऐं पैसा था वेठा कमाइनि। जेको पाणी वारो संधो कमु था कनि, उन में बि यूट्यूब ते अपलोड करे वीडियो, उहे माण्हू ॾिसंदा, उन्हनि जो लाइक था कनि, उन्हनि जो का पैसा था वेठा कमाइनि संधे कम जो। यार तव्हां त सॼे ॾींहुं मज़ूरी कंदा हो न, बचा पालींदा हो। यार उनजो यार तव्हां वटि हुनुरु आहे त उनजो वीडियो करे तव्हां शूट करे फेसबुक यूट्यूब ते अपलोड करे छॾियो, तव्हांजा ॿीणा फ़ाइदा थी वेंदा। तव्हांखे होॾे फ़ाइदो थी वेंदो, होॾे फ़ाइदो थी वेंदो, होॾो ॾियारी निकिरी वेंदी, होॾो यूट्यूब ते वीडियो अपलोड थी वेंदो, तव्हांजी सॼी दुनिया ॾिसंदी, तव्हांजे कम खे माण्हू पसंदि कंदा। ईअं आयासीं न आहे, इहा ई ॻाल्हि आहे। यूट्यूब जी दुनिया में अचो, अॻिते वधो, अॻिते निकिरो, तव्हांजे लाइ तमामु घणी बहितरु थींदो। ठीकु आहे साईं, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे मुंहिंजो तव्हां लाइ इहो मैसेज आहे। वधीक मां तव्हां ते को एक्शन नथो खणणु चाहियां, पर तव्हांखे इहो अर्ज़ु थो कयां। जेके मूं नाला कंहिंजा खयां आहिनि, पर उनखे अर्ज़ु थो कयां सभिनी खे, सिंध वारनि प्यारनि सुहिणनि माण्हुनि खे, त असां यूट्यूब जी दुनिया में अचो ऐं यूट्यूब जी दुनिया में ॾिसो त छा थो पियो थिए, ऐं पंहिंजा ख़्यालात माण्हुनि सां शेयर कयो। जेके पंहिंजे इलाइक़े जा मसइला आहिनि उहे बि तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। जेकॾहिं पसंदि अचे त सब्सक्राइब करे छॾिजो, जेकॾहिं पसंदि न अचे त सब्सक्राइब न कजो। पर जेकॾहिं तव्हांखे इहो हक़ु सच चयो अथमि त मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। तव्हांजी महिरबानी थींदी, ॿाहिरनि दोस्तनि जी, सिंध वारनि प्यारनि सुहिणनि माण्हुनि जी महिरबानी। थैंक यू वेरी मच।